अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिही अजमाईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल्लज़ीन जाऊ मिन बअदिहिम यक़ूलून रब्बना इग़फ़िर लना व लिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। आवाज़ बुलंद दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाईन। वे हुम मंद भंभोर वे हुम मंद भंभोर वाका कर को वस वे हुम मंद भंभोर वाका कर को वस बानी बारो चलजी गोली छद मगस
छो त डोरण मझां दसो पवंदी नेठ पुनहल जो। छो त मकर ढोल ढिलो मकर ढोल ढिलो ना तो मुंह निमाणी सां। मकर ढोल ढिलो ना तो मुंह निमाणी सां। कोन्हे मुंह कमीणीअ जो बिगैर तो पिलो। हा आका तुझो नाम निलो यार वठो वेठड़िया हिया। चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह करीम रब जा लख एहसान जंहिं मुझे सुहिणे रब करीम तव्हां ऐं असां गुनाहगारनि खे पंहिंजे ख़ास याद जे लाइ चूंडियो। अल्लाह जे हुकुम खां सवा कख बि नथो चुरे। जॾहिं अल्लाह जे हुकुम खां सवा कख भी नथो चुरे त तव्हां सां जो चुरण बि पाण ई कोन्हे, यकीनन उन जे हुकुम सां। पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ छो न शुक्र अदा कयूं उन करीम रब जो जंहिं मुंहिंजे सुहिणे रब करीम न तव्हां असांजे ऐबनि खे ॾिठो, न गुनाहनि खे ॾिठो, न रंग खे ॾिठो, न नस्ल खे ॾिठो। पंहिंजे कुर्ब में अॼु क़बूल करे घुराए घुराए अहिड़ी जाइ ते गॾु कयईं जंहिं जॻह ते अॼु रुॻी उन जो ऐं उन जे महबूब जो ज़िक्र हली रहियो। छो त उन बेनियाज़ रब जो वाइदो आहे फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन बेनियाज़ रब जंहिंजे मथां राज़ी थींदो आहे उन खे पंहिंजे ज़िक्र जी तौफ़ीक़ या ज़िक्र वारी महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो आहे। अल्लाह जे रज़ामंदी जी निशानी इहा त जंहिं ते मुंहिंजो अल्लाह राज़ी थींदो आहे उनखे या ज़िक्र जी तौफ़ीक़ ॾींदो आहे या ज़िक्र जी महफ़िल नसीब कंदो आहे। तो गौर सां ॿुधिजो, असां तव्हां जे नज़दीक त रब जंहिं ते राज़ी थींदो आहे उनखे दौलत घणी ॾींदो आहे, बंगलो वॾो ॾींदो आहे, गाॾी वॾी ॾींदो आहे, दुनिया में नौकरी वॾी ॾींदो आहे। बेशक इहो बि सच आहे, इहे बि अल्लाह जूं नेमतूं ज़रूर आहिनि, लेकिन मुंहिंजा दोस्त ज़रा गौर त कयो, इहे नेमतूं आहिनि ज़रूर पर घड़ी खन जूं आहिनि। असुल नेमत बंगलो, गाॾी, दौलत, मिल्कियत नाहे। असुल मिल्कियत उहा आहे जेका उन टाइम ते कम अचे जॾहिं सभई छॾे वञनि। छो त हिन दुनिया जे अंदर अगरि वेलो मानीअ जो नाहे त चाचो ॾींदो, मामो ॾींदो, सौट ॾींदो, मासात ॾींदो, किथां न किथां गभो मिली वेंदो, टाइम गुज़री वेंदो। पर यार जॾहिं क़बर में पहुचंदो न को चाचो, न को मामो, न को सौट, न की मासात,
आएगा भी अकेला जाएगा भी अकेला, 2 दिन की जिंदगी 2 दिन का मेला। उते उहो ई कम ईंदो जेको पंहिंजे हथड़नि सां पाण कयो हूंदई, या वरी जंहिंजे पोइ रखे मुंहिंजो रब करीम का तौफीक ता बख्शे। त मुंहिंजा दोस्त ही जेको अल्लाह जो कयल ज़िक्र आहे या ज़िक्र जी जेका महफ़िल आहे, इहा वॾी अल्लाह जी नेमत आहे, छो त क़बर में इहा वॾे कम अचण वारी शइ आहे। पहिरियों जुमिलो इहो समझो त मुंहिंजो रब करीम जंहिं ते राज़ी थींदो आहे उनखे छा ॾींदो आहे, या ज़िक्र पंहिंजे जी तौफ़ीक या ज़िक्र जी महफ़िल मुंहिंजो ख़ुदा नसीब कंदो आहे। जंहिं ते मुंहिंजो करीम रब नाराज़ थींदो आहे उन सां छा थींदो आहे? तव्हां असांजी सोच है कारोबार में नुक़सान पियो, रब नाराज़ थी वियो। फलाणो मुंहिंजो कमु थियणो हो न थियो, रब नाराज़ थी वियो। हीअ शइ अचणी ही कोन आई, रब नाराज़ थी वियो। न मुंहिंजा मिठड़ा, इहा अल्लाह जे नाराज़ पे जी निशानी नाहे, इहो त अल्लाह ताला जो बाने जे मथां आज़माइश आहे। नाराज़ पो इहो नाहे, हाँ बेशक अल्लाह नाराज़ भी थींदो आहे, लेकिन मुंहिंजो अल्लाह जॾहिं नाराज़ थींदो आहे त उन करीम रब जे नाराज़ पे जी निशानी कहिड़ी आहे? जंहिं ते मुंहिंजो रब नाराज़ थींदो आहे उन खां सजदे करण जी तौफ़ीक खसे छॾींदो। जंहिंजे पासे तव्हां असांजो तवज्जो ई कोन्हे। असां चवंदासीं दौलत अचे वई, दुनिया अचे, असांजो रब राज़ी आहे हेॾे ॾिसो। ओ मुंहिंजा दोस्त, अगर दुनिया ऐं दौलत अल्लाह जे रज़ा जी अलामत हुजे हां त कारून वटि त सभिनी खां वधीक दौलत हुई। फिरौन, निमरूद, हामान दुनिया जा वॾा वॾा ताक़तवर गुज़रिया, उन्हनि वटि त वॾी दौलत हुई। दौलत इहा नाहे, रज़ा इहा नाहे। तव्हां खां पुछां जेकॾहिं त कलंदर शहबाज़ जी हिते बनी घणी आहे सिंध में? थोरो जवाब ॾियो भला। सुहिणे भेटाईअ जी बनी, सुहिणे मखदूम हाशिम ठठवीअ जी भला बनी? थोरो सोचो मुंहिंजा मिठड़ा भाउ, थोरो सोचो। अल्लाह जे रज़ा जी निशानी इहा नाहे त तो वटि दौलत घणी हुजे। बेशक दुनिया दौलत खुदा जी नेमत जरूर आहे, लेकिन अल्लाह जी रज़ा इहा नाहे। अल्लाह जी रज़ा उनखे नसीब थींदी आहे जेको दुनिया ऐं दौलत खां बालातर थी करे, मथां थी करे, उन जो कोई ॿियो मक़सद कोन हूंदो आहे। हिकिड़ो मक़सद हूंदो आहे त राज़ी थिए, राज़ी थिए, शल खुदा राज़ी थिए, सुहिणो मोहम्मद मुस्तफ़ा राज़ी थिए। न रुसे न रुसे, जग रुसे त भली रुसे, न रुसे त हिकिड़ो खुदा न रुसे, ॿियो महबूब मुस्तफ़ा न रुसे। त अल्लाह जे रज़ा ऐं नाराज़ पे जो मतलब ॿुधाइण सां गॾु इहो अर्ज़ करण पे चाहियूं त अॼु मुंहिंजो रब तव्हां सां ते राज़ी थियो आहे, तॾहिं पंहिंजे ज़िक्र जी महफ़िल नसीब कई। बहानो अॼु मरहूम निज़ामुद्दीन जे ॿारहे जो बहानो बहानो अल्लाह जो क़ुरान पढ़ी तव्हांखे ॿुधाईंदुमि। बहानो खुदा जंहिंखे बख़्शींदो आहे, जंहिं सिज खे खुदा रोशनी ॾींदो आहे, उहा रोशनी रुॻी सिज जे लाइ न हूंदी आहे पर दुनिया खे बि रोशन कंदी आहे। जंहिं चंड खे खुदा रोशन कंदो आहे, जंहिंखे रोशन कंदो आहे खुदा, उन रोशनीअ मां ॿियनि खे बि फ़ाइदो ॾींदो आहे मुंहिंजो करीम रब। जंहिंखे मुंहिंजो रब बख़्शींदो आहे उन जे बहाने सां ॿियनि खे बख़्शिश जो रब मौक़ो ॾींदो आहे। हे मौक़ो आहे ऐं इन मौक़े मां फ़ाइदो वठण जो आसान तरीक़ो कहिड़ो आहे? जीअं न दुनिया जो को माण्हू रुसी वञे, ॻाल्हाइण जे लाइ बि तयार न हुजे, कावड़िजी वञे, पोइ उन रुठल माण्हूअ खे अस्सलाम वालेकुम चइजे, पोइ बि जवाब नथो ॾे कावड़ियल आहे, पोइ केरु बि आहे सॾु करीस जवाब नथो ॾे। परचाइणो ज़रूर आहे पर परचे नथो, परचाइणो ज़रूर आहे पर परचे नथो। कीअं परचायां? पोइ कंहिं आशिक ॾे पंधड़ो कई,
उन चयो त यार परचाइण सवलो आहे। जे ॻाल्हाए कोन थो चई सवलो आहे, जे निहारे कोन थो चई सवलो आहे। जे कीअं सवलो आहे? जे उन जे भर में वञी उन जे महबूब जी तारीफ़ कर त पाण ई तोसां ठही पवंदो। तवज्जो कयो। जी ॻाल्हाए नथो सलाम जो जवाब ई नथो ॾे। जी ॻाल्हि सवली आहे, भले सलाम जो जवाब न ॾे, भले न ॻाल्हाए, पर तूं उन जे भर में वञी उन जे महबूब जी तारीफ़ कर। उहो पत्थर दिल बि महबूब जे करे मेण थी पवंदो। तोॾे निहारे चवंदो त मियां शेर अली दिल त कोन पई चवे त तोसां ॻाल्हायां, पर यार मुंहिंजे महबूब जी तारीफ़ थो करी हली आ त तोखे सीने सां लायां। इहो सच आहे न? ॻाल्हाए इहो सच आहे न? हाणे इहो मिसाल सजण साईं जे फ़कीर तव्हांखे ॾिनो त सोचो, जॾहिं दुनिया जो बेवफा माण्हू, मुतकब्बिर इंसान, निडर इंसान बि न चाहींदे बि पंहिंजे महबूब जो ज़िक्र ॿुधी मेण थी पवंदो आहे त उहो मुंहिंजो जेको ख़ालिक रब आहे, जेको मालिक रब आहे, जेको करीम रब आहे, जेको अॻई मेहरबान रब आहे, बेशक असांखे हया थो अचे पंहिंजे कसरत गुनाहनि जे करे, बेफरमाननि जे करे हया ज़रूर अचे थो, लेकिन उन करीम रब जे रहमत खे पंहिंजे तरफ़ जल्द मुतवज्जह करण जो आसान तरीक़ो इहो आहे त उन करीम रब जे महबूब जी तारीफ़ कर त रब जी रहमत तोखे घेरे वञे। आसान तरीक़ो। उन करीम रब जे महबूब जी तारीफ़ कहिड़ी आहे? चो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। सुभान अल्लाह। दुरूद कहते पढ़ियो सी सलात मदीने वारे साईं ते। थोड़ो मज़ो त ॾिसो, कनेक्शन त ॾिसो खुदा जो ऐं मुस्तफा जो, कनेक्शन त ॾिसो केतिरो प्यार जो कनेक्शन आहे। महबूब ते दुरूद पढ़ त सवाब मिले, पर जे सलाम कर त जवाब मिले। महबूब ते दुरूद पढ़ त सवाब मिले, सलाम कर त जवाब मिले। छो त सलाम जहते बि कबो आहे उहो जवाब ज़रूर ॾींदो आहे, भले कावड़ियल छो न हुजे, भले कावड़ियल ई छो न हुजे, सलाम जो जवाब ज़रूर ॾींदो आहे। ॾाढा न ॾींदो, दिल में ज़रूर ॾींदो। पोइ जेकॾहिं कावड़ियल बि सलाम जो जवाब ॾींदो आहे त महबूब कोन ॾींदो छा? हिकिड़ो नंढड़ो मिसाल अधूरो ऐं अणपूरो ॾेई पहुतो अॻिते हलां, पंहिंजे मक़सद ते मोटां। दुनिया जे अंदर के तव्हांखे चवंदा त महबूब ॾाढो परे आहे, के तव्हांखे ईअं चवंदा त महबूब ॾाढो वेझो आहे। ये ॿई ॻाल्हियूं दुनिया में ॿुधंदा आहियूं। थोड़ो मिसाल, नंढड़ो मिसाल ॾेई थो अॻिते हलां, मां ॻाल्हि चढ़ी आई आहे ज़हन ते। सिज ॾिठो अथव न? सिज परे आहे या वेझो आहे? थोड़ो ॻाल्हायो। ॾाढो परे आहे, ॾाढो परे आहे। ठीकु आहे। इहो ई सिज पत्थर खे थोड़ो तवज्जो कजो, ॾाढो आस्ते आस्ते तो सवली सिंधीअ में ॿुधायां। पत्थर खे हेतिरो पत्थर हथ में खणी ऐं उन पत्थर खे चयो त पत्थर ॾे ख़बर सिज परे आहे या वेझो आहे? से पत्थर चवंदो दूर आहे ॾाढो, केतिरो परे आहे, परे आहे ॾाढो सिज। ठीकु आहे। उते जो उते वरी आईनो, तव्हां हुनखे छा चवंदा आहियो? दर्शनी आईनो छा चवंदा आहियो? जंहिंमें मुंहुं ॾिसबो, आईनो। उते जो उते वरी आईने खे खणो, आईने ॾे निहारे चयो आईना ॾे ख़बर सिज परे आहे या वेझो आहे? आईनो चवंदो आहे मां परे हां, सिज मुखों वञा वेझो। सादन लफ़्ज़नि में सिज साॻियो ई आहे,
सिज साॻियो ई आहे। पत्थर चयो त सिज ॾाढो परे आहे, छो त उन में उहा सलाहियत ई कान्हे का जो यार जे उन रोशनीअ खे जिस्म में जज़ब करे सघे। सिज उते ई आहे, जिते बीठो आहे सिज उते ई आहे, न की दूर आहे न की वेझो आयो आहे, सिज उते ई आहे। मगर पत्थर चवे थो त सिज ॾाढो परे आहे, छो त पत्थर में सलाहियत ई कान्हे का, उहा शइ ई कान्हे का जो सिज खे पंहिंजे क़रीब थी ॾिसे। लेकिन उते जो ते वरी आईने खे जो साम्हूं रख, पुछिस आईना सिज काथे आहे, चए थो मूंखां तो पुछी काथे आहे, अञा मां परियां हे त मूं में बि अंतर पियो आहे। यानी जंहिंखे ॾिसण जी सलाहियत हूंदी आहे, ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, यार उन खां परे कोन हूंदो आहे, यार उन में हूंदो आहे। ऐं जंहिं वटि ॾिसण जी सलाहियत न हूंदी आहे, उन खां यार ॾाढो दूर हूंदो आहे। इन करे सुहिणे लतीफ़ सरकार फरमायो त के वेझड़ा बि के वेझड़ा भी दूर, अल्लाह के दूर भी औदास परी। के वेझड़ा भी दूर, के दूर भी औदास परी, के चढ़न नचित ते अल्लाह के विसरन नमू। जिय में कुंठी पूर तिय मूसी बणा सुपरी। सजो कमाल तो में आ, सजो कमाल तो में आ, सिजो तैया, पत्थर भी हिते आ, आईनो भी हिते आ। आईनो आ त सिज उन में आ, पत्थर आ त सिज परे आ, सब कुछ तो में आ मुसलमान। ऐ अल्लाह जा बाना सब कुछ तो में आ, खुदा भी तो में आ, मुस्तफा भी तो में आ, खुशी भी तो में आ, गम भी तो में आ, दुनिया भी तो में आ, आखिरत भी तो में आ, जन्नत भी तो में आ, जहन्नम भी तो में आ। सब कुछ तो में आ, सब कुछ तो में आ। तू रुगी पंहिंजे पाण खे सुञाण त हाणे तू छा, ॻाल्हि ख़तम थी वई हिकिड़े जुमिले जे अंदर। मन अरफ नफ्सहु फ़क़द अरफ रब्बहु। जन पंहिंजो पाण सुञातो, उन्हनि पंहिंजे यार खे सुञातो। जन पंहिंजो पाण न सुञातो, उन्हनि यार खे कॾहिं बि कोन सुञातो। त मोटी साॻे जुमिले ते अचां त मुंहिंजा दोस्त, मुंहिंजो ख़ुदा जॾहिं कंहिंखे बख़्शींदो आहे त उन जे करे ॿियनि खे बि मुंहिंजो रब बख़्शे छॾींदो आहे। अॼु मरहूम निज़ामुद्दीन शहीद, आर्मीअ में ड्यूटी करण वारो, मुल्क जो दिफ़ा करण वारो, तव्हां असांखे निंड जी सुकून जो आराम ॾेई पाण बॉर्डर ते बीहण वारो इज्तिमाई जुमिलो पियो ॻाल्हायां। अचो त मदीने वारे यार जे दरबार में हलऊं त मुंहिंजे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उन माण्हूअ लाइ छा फरमायो जेको खुद सॼी रात जागे ऐं ॿियनि खे आराम ॾियण जी कोशिश करे। जेको खुद सॼी रात जागे, न सियारे खे ॾिसे, न गर्मीअ खे ॾिसे, न उस खे ॾिसे, न छांव खे ॾिसे, पाण खुद बीठो हुजे, मकसद हिकिड़ो हुजे त ॿिया आराम कनि। ओ मुंहिंजा दोस्त, ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो त जेको शख्स ॿिए जे आराम जे लाइ, ॿिए जे सुकून जे लाइ
पंहिंजे पाण खे सॼी रात आराम फिटाईंदो आहे, सुकून पंहिंजो ख़त्म कंदो आहे त ॿिए खे सुकून मिले। मुंहिंजे आका फरमायो पोइ सुकून करण वारे जी 70 साल जी इबादत हुन जे हिक रात जे बराबर बि नथी थी सघे। दीन खे समझो, इस्लाम खे समझो। दीन नालो ई इन जो आहे त ॿिए खे सुकून ॾे त रब तोखे पाण ई सुकून ॾेई छॾींदो। ॿिए खे ख़ुशी ॾे त मुंहिंजो अल्लाह तोखे पाण ई ख़ुशी ॾींदो। अचो मां तव्हां जे आॾो अल्लाह जी जेका क़ुरान करीम जी तिलावत आयत करीमा कई, अचो थोरो उन ते खोलियो ऐं पढ़ूं त मुंहिंजो रब छा थो फरमाए। सभ खां पहिरीं ॻाल्हि सम्झियो त तव्हांखे मुबारक आहे, ख़ुदा तव्हांखे बख़्शण चाहियो तॾहिं बहानो थियो मरहूम निज़ामुद्दीन जे सालियाने ॿारहे जो, उन जे सालियाने बख़्शिश जे दुआ जो। असुल में उनखे त अल्लाह बख़्शे छॾियो, पर तव्हांखे बि रब खे असांखे बख़्शणो हो, तॾहिं अल्लाह तव्हां असांखे बि घुराए छॾियो। अञा सादो जुमिलो चवां त जेकॾहिं हिकिड़ो आर्मीअ में रहण वारो जवान, आर्मीअ में रहण वारो जवान उनखे रब बख़्शे थो, उन जे बहाने सां कॾहिं 40 जे बहाने सां, कॾहिं 12 जे बहाने सां हज़ारनि खे बख़्शे थो त उहो वली कामिल जंहिं ज़िंदगी यार जे हवाले कई आहे, उन जे करे केतिरा रब बख़्शींदो। ज़रा अंदाज़ो त लॻायो, ज़रा अंदाज़ो लॻायो न मुंहिंजा दोस्त। इहे सभु बख़्शिश जा बहाना आहिनि, बख़्शिश जो ज़रियो आहे। हिकिड़ी हदीस ज़हन में आई आहे, पढ़ी भला पोइ अॻिते हलां। तमामु घटि माण्हुनि ताईं उन जी मालूमात आहे, छो त ॾाढी परे खां मेहनत करे हासिल कई वेंदियूं आहिनि कुझु शयूं। इमाम अहमद बिन हंबल साईं रिवायत कनि था हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां त मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात 3 ॾींहंनि ताईं पंहिंजे सहाबा सां कलाम कोन कयो। घणनि ॾींहंनि ताईं? वरी तवजो, घणा ॾींहं? फजर पढ़ी आका करीम हलिया वञनि, ज़ुहर पढ़ी आका करीम हलिया वञनि, असर पढ़ी आका करीम हलिया वञनि, मगरिब पढ़ी आका करीम हलिया वञनि, इशा पढ़ी आका करीम हलिया वञनि। उहे सहाबा जेके पल पल में दिलबर जो दीदार करे दिल ठारींदा हुया, अॼु जो इएं हर वक़्त ते हबीब मुलाकात न पिया कनि। सहाबा जे दिल जी अजीब कैफियत हुई। ओ मुंहिंजा दोस्त जेके दीवाना हुया, मस्ताना हुया, जन जो साह जो हिकु हिकु धागो, हिकु हिकु पसाह महबूब जे दीदार सां सलाड़ियल हुयो। जेसि ताईं दिलबर जो दीदार न कंदा हुया तेसि ताईं सहाबा खे करार न ईंदो। हिकिड़ो ॾींहुं गुज़री वियो, ॿियो ॾींहुं जॾहिं 3 ॾींहं गुज़रिया, चौथे ॾींहुं बाद नमाज फजर मुंहिंजा आका करीम जो वेठा त सहाबा दीवाना। अदब ॾिसो, जेसि ताईं मुंहिंजा मदीने जा ताजदार पाण ई तशरीफ़ फरमा न थिया, कंहिं बि सहाबीअ वधी अर्ज़ कोन कयो त या रसूल अल्लाह छा माजरा। अदब जी इहा तकाज़ा है, अदब इनखे चइबो आहे। अज़ीज़ दोस्तो, मदीने जा ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम 3 ॾींहंनि खां बाद जीअं चौथे ॾींहुं पंहिंजे सहाबा जे सथ में वेठा, सहाबा अर्ज़ कयो मुंहिंजा महबूब बच्चा ॿार कुर्बान हुजनि। 3 ॾींहंनि खां तड़पिया हूं महबूब 3 ॾींहं तड़पिया हूं। राज़ कहिड़ो आहे? मदीने जे ताजदार फरमायो, ओ मां मुस्तफा जा गुलाम, मां आका करीम सां प्यार करण वारो, मुझे करीम रब ऐलान फरमायो त मुंहिंजा महबूबा 70,000 तो मुस्तफा करीम जा उम्मती मां अल्लाह बिना हिसाब किताब जे जन्नत में मोकिलींदुसि। घणा?
70,000 मदीने जे ताजदार फरमायो जॾहिं अल्लाह जे रहमत के जोश आयो मां मुस्तफा के पंहिंजा गुलाम याद आया। अल्लाह ऐलान फरमायो मां मुस्तफा रोई अर्ज कंदो रहियसि या अल्लाह फज़िदह या अल्लाह फज़िदह या अल्लाह मौला मुखे वधाए दे मौला मुखे वधाए। प्यार त ॾिस मदीने जे ताजदार जो तो असां गुनहगारन सां प्यार त ॾिस। मदीने जे ताजदार फरमायो मुझे बेनियाज रब मुझे करीम रब मां मुस्तफा करीम अलैहिस्सलाम के हुक्म फरमायो तो ओ मुझा महबूब तो महबूब जी मां रब दुआ कबूल थो कया। 1,000 तो मुस्तफा करीम जा गुलाम 70,000 के गड वठी वींदा। मुझे मुस्तफा फरमायो अर्ज कय मौला अञा भी वधाए दे अञा भी तवज्जह कर मुसलमान तवज्जह कर मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे शान जे मथा मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बे ॾींहं ते मुझे करीम रब ऐलान फरमायो ओ मुझा मुस्तफा उन 70,000 मां 1,000 तुझा गुलाम 70,000 वठी वींदा। मुझे मदीने जे साईं फरमायो वरी अर्ज कयो मौला अञा वधाए दे। ही कंहिंजी ॻाल्हि थी पई हले जेके बिना हिसाब किताब जे जन्नत में वेंदा। इहो गौर सां ॿुधो हिसाब अञा न थियो हूंदो अञा हिसाब किताब जो चिठो न मिलियो हूंदो। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम गुलामन के फरमायो ओ मां मुस्तफा जा आशिको जॾहिं टियों ॾींहुं थियो मुझे करीम रब फरमायो वलिकुल्लि वाहिदिन मिनहुम 70 अल्फा। ओ मुझा सुना ओ मुझा महबूबा तोखे राज़ी थो कया तुझो हिकड़ो आशिक हिकड़ो सहाबी हिकड़ो वली जेको तो मुस्तफा सा प्यार करण वारो हुंदो मां अल्लाह ऐलान थो कया वलिकुल्लि वाहिदिन मिनहुम 70 अल्फा। हिकड़ो हिकड़ो उन 70,000 मां हिकड़ो जन्नत जे दरवाजे ते बीहंदो ओ हिकड़ो पहिरीं 70,000 जन्नत में मोकले पो वेंदो वरी ॿियो ईंदो। अहिड़े नमूने सां तुंहिंजे 70,000 न गुलामन मां हिक हिक खे 70,000 ॾींदुसि जन्नत में वठी वेंदो। बख्शिश कंहिंजी थी हले उम्मत जी तवज्जो कयो बख्शिश कंहिंजी थी हले उम्मत जी दुआऊं केर थो घुरे मदीने जो साईं। यार प्यार त ॾिस मोहब्बत त मुझे मदीने जे ताजदार जी ॾिस मुसलमान तू असां रात जो रोंदा जरूर आहियूं कंहिंजे लाइ अल्लाह से मुझे बचड़े खे न हो किरी दे अल्लाह से मुझे बचड़े के पिलाटड़ो दे अल्लाह से मुझे बचड़े के फलाने कम में कामयाबी दे। उम्मीद है सबको दुआ घुरदो होंदो घुरण भी घुरजे लेकिन मुझे मदीने वाले साईं जे प्यार दे निहार मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोई टिन ॾींहंनि ताईं सहाबा सां कलाम नथा कनि फर्ज़ नमाज पढ़ाए वरी पंहिंजे करीम रब जे दरबार में दुआऊं पिया घुरनि मौला माफ़ फरमा मुझे गुनहगारनि खे माफ़ फरमा। पोइ जेको महबूब एॾो प्यार करे ऐं तूं उन पिरीअ खे यादि न करी पोइ हैफ़ा तुंहिंजे हाल खे एड़े वफादार के विसारण ठहे थो। मुझा दोस्त अजीज जवाब दे हजरत माइज बिन मालिक मौजू कुछ बियो हो पर हाणे जो निकरी पियो हां तो थोड़ो हलण दियो। सहाबी जो नालो छा है
हजरत माइज बिन मालिक दरबारे मुस्तफा में आयो, रोई अर्ज कई या रसूल अल्लाह तहिरनी या रसूल अल्लाह तहिरनी या रसूल अल्लाह। ओ मुझा आका मुखे पाक कयो, ओ मुझा महबूब मुखे पाक कयो। मुझे आका फरमायो ऐ माइज वञ कसरत सां अस्तगफार कर। माइज मोटी वयो, सजी रात अस्तगफार कयो, दिल मुतमइन कान थी, वरी ॿिए ॾींहुं मोटी आयो, रोई अर्ज करण लॻो तहिरनी या रसूल अल्लाह। ओ मुझा मदीने जा साईं, ओ मुझा महबूब मुखे पाक कयो। मुझे आका निहारे फरमायो ओ माइज जी मुझा आका वञ वञी कसरत सां अस्तगफार पढ़। माइज मोटी वयो, 24 कलाक ज़ारो कतार रोई अस्तगफार कई। टे ॾींहं वरी मोटी आयो, दरबारे मुस्तफा में रोई चवण लॻो तहिरनी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जॾहिं दरबारे मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में माइज दुआ घुरी, मुझे मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूछो फीमा तहिरुक या माइज। माइज ॿुधाए त सही तो सब मसलो छा आहे, केड़ी ॻाल्हि जे करे तू परेशान है। तवज्जो सां ॿुधजा। रोई तो चवे या रसूल अल्लाह शादी शुदा आहियां, मगर मुखां हिक ज़िना थी वई आ। शादी शुदा आहियां मगर ज़िना थी वई आ। मुझा महबूब सोना ज़मीर जीअण नथो ॾे, कब्र जो खौफ थो अचे, जहन्नम खां डिॼां थो, अल्लाह जे ज़ात जे अज़ाब खां डिॼां थो। ओ मुझा महबूब मूंखे सज़ा ॾेई हिते ई पाक करे पोइ यार ॾे मोकिलियो। तवज्जो कर मुझा मुसलमान भा, मुझे मदीने जे ताजदार निहारे, छो त मुझा दोस्त जे कदे शादी शुदा इंसान जिना जो मुर्तकिब थींदो आ, उनके संगसार कबो वा तेसी जेसते हो मरी न वने। मुझे आका करीम निहारे पुछो ओ माइज जी मुझा आका नशे जे हालत में त नहीं, न मुझा आका नशे जे हालत में न आहियां। सब यार के खबरा ॾिसो त महबूब वरी भी कीअं था आज़माइन। ओ माइज जी मुझा आका तुझो दिमागी तवाज़न दुरुस्त आ, हा मुझा आका तबीयत तुझी सही आ, हा मुझा आका। मुझे महबूब फरमायो हाणे चो छा थो चवी या रसूल अल्लाह ही जुर्म कयो थम। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फैसलो सादर फरमायो, सहाबा के हुक्म फरमायो माइज के सरेआम संसार कयो वञे। तवज्जो कर। माइज बिन मालिक के संसार थियण जो हुक्म दिनो वयो, उन खिली करे हुक्म कबूल कयो। होडा संसार माइज बिन मालिक के थी रहो आ, हेडा मुझो मदीने जो साईं मस्जिद नबवी जे अंदर केडी मल उठी माइज दे निहारे रोई रहो आ, केडी मल वेही रोई रहो आ। सहाबा ॾिठो त मुझो मदीने जो मीर केडी मल बीही थो माइज़ दे निहारे, केडी मल वेहे थो। सहाबा चन ॾिसन त मुझो मदीने जो मीर पंहिंजी अखिड़ियुनि मां लुड़क लाड़े रहियो आ। सहाबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ओ मुझा महबूब हुक्म भी पाण ॾिनो थव, रो भी पाण था। मदीने जे ताजदार अखिन जा लुड़क उगंदे फरमायो ओ मां मुस्तफा जा गुलाम, हुक्म अल्लाह जे अमर जे करे ॾिनो थम, पर मां मुस्तफा जो उम्मत सां प्यार काॾे वञे। अल्लाह जो अमर हो इन करे मां मुस्तफा हुक्म दिनो आ, पर माइज मुझो गुलाम मुखे प्यार भी त माइज सा आहे न। त मुझा दोस्त जेको मदीने जो ताजदार
सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम एतिरो पंहिंजे गुलामन सां प्यार कंदो हुजे ऐं गुलाम जी बेवफाई जी इंतहा हुजे जो 24 कलाकनि में 10 दफ़ा बि मुंहिंजे महबूब ते दुरूद न पढ़े त उन खां वधीक बदकिस्मत ॿियो केरु थो थी सघे। इहो सच आहे या न? मुस्लमानो जवाब ॾियो, इहो सच आहे या न? कसरत सां मुंहिंजे दिलबर मदीने जे मीर ते दुरूद पढ़। मुंहिंजो आका करीम एतिरो त मेहरबान आ, एतिरो त मेहरबान आ। दरबारे मुस्तफा